जेकबाबाद भरसा मौलादाद थाने की हद ॻोठ निसार अहमद खोसो में नौजवान नारी हमीदा खोसो गोलियों हणी क़तल, लाश सिविल अस्पताल मुंतकिल। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु जेकाबाद में अव्हांखे ॿुधायां त उन जे भरिसां मौलादाद थाणे जी हद आहे उते जंहिंमें ॻोठ निसार अहमद खोसे में जेको आहे उते नौजवान नारी जंहिंमें आहे हमीदा खोसो खे जेको आहे उनखे गोलियूं हणी करे जेको आहे उनखे क़तलु कयो वियो आहे ऐं उनजो जेको लाश आहे उहो जेकाबाद जी सिविल अस्पताल पुलिस जेका पोस्टमार्टम लाइ खणी आई आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधायां त उनजे वालिद जो चवणु आहे त जावेद ऐं मुंहिंजी धीउ खे जेको आहे ज़बरदस्ती जेको अगवा करण जी कोशिशि कई त मज़ामत ते जेको आहे उनखे बंदूक जा जेको उन फायर हणी करे जेको उनखे क़तलु कयो आहे। जंहिंमें होॾां उनजे वारसनि जो चवणु आहे त असीं SSP जेकाबाद खां मुतालबो कयूं था इन मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं असांजी जेका न्याणी आहे उन सां जेको आहे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी मेहरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।